जेका असांखे यूनान जी तारीख़ ॿुधाए थी मुसिकानोस राजा जेको तारीख़दान चवनि था त इहो अरोड़ जो जेको इलाइक़ो आहे उनजो राजा हुयो। जॾहिं उते पहुतो त हुन सां तमामु सख़्तु उन मुसिकाना सिंध जे राजा जंग कई ऐं हुन जी जेका मज़ाहिमत हुई एॾी सख़्तु मज़ाहिमत हुई जे सिकंदर आज़म इहो चाहियो पए त कंहिं बि तरीक़े सां हीउ सिर्फ़ु आण मञे त मां जेको आहे हिनखे इहो इलाइक़ो इन खे ॾेई करे मां अॻिते रवानो थियां। पर सिंध जो हुन मुसिकानोस राजा जेको यूनान जी तारीख़ में असांजी जेका तारीख़ आहे उहा सदाईं तलफ़ थींदी रही आहे, सदाईं तबाह थींदी रही आहे। असां वटि के मुस्तनद माख़िज़ न आहिनि। असांखे जेकी इत्तिफ़ाक़ करणी पए थी उहे जेके गैर मुल्की माख़िज़ आहिनि, पर हीअ यूनान जी जेका तारीख़ ॿुधाए थी उहा ॿुधाए थी त इहो मुसिकानोस जो राजा हुयो ऐं मोहक़क़नि जी राय आहे त इहो अरोड़ जो इलाइक़ो हुयो जिते मुसिकानोस जे राजा जेको पेश पवण खां पोइ पंहिंजी धरती तो क़ुर्बान थी करे पंहिंजी जान वारे जेको आहे इहो मिसाल क़ाइमु कयो त सिंध जा माण्हू जेके आहिनि उहे पंहिंजी धरती सां केतिरो वफ़ादार आहिनि। अहिड़े तरीक़े सां मुंहिंजे चवण जो जेको मक़सदु हो, जीअं सिकंदर आज़म इन जंग में जेको आहे सख़्तु ज़ख़्मी बि थियो, हुनजो घोड़ो जेको हुयो जेको जंगी वाट हुयो उहो मारिजी वियो ऐं पाण सख़्तु ज़ख़्मी थियो। पोइ जॾहिं जेको पटियाला जो मक़ाम चवनि था पिया, के तारीख़दान चवनि था इहो ठठे जो मक़ाम आहे, के चवनि था घारे जो मक़ाम आहे, के चवनि था मनोड़े जो मक़ाम आहे। जॾहिं पटियाला जे मक़ाम ते हू पहुतो त उते हुन क़ुर्बान 7 जेके आहिनि क़ुर्बानी जा बुर्ज ठाहिया ऐं उते हुन जानवर क़ुर्बान कया, जंहिंखे अॼु जे दौर में असां शुक्राने जा नफ़ल चवंदा आहियूं। हुन शुक्राने जा नफ़ल पढ़िया त मां हाणे समुंड जे वेझो अची हाणे जेको आहे समुंड जे ज़रिए मां पंहिंजे मुल्क वापसि ईंदुसि। त इहो मुंहिंजो थोरो पस मंज़र बयानु करण जो मक़सदु, टाइम बि तमामु घटि आहे, पर पस मंज़र जेको आहे उन बयानु करण जो मक़सदु इहो हुयो त सर जॉन मार्शल उन बुर्जनि जी तलाश में जेको आहे सिंधु जी जेकी बि वाक हुई, जेको वहिकिरो हुयो, उन सां जिते बि हुनखे अहिड़ा निशान मिलंदा हुया हू उते जेको आहे हुन पंहिंजूं टीमूं जेके आहिनि उहे मोकिलियूं। एतिरे ताईं जो बैनर्जी जेको आहे 1922 में निशानदेही कई त हिते जेको आहे कुझु निशान मिलनि था पिया ऐं 1923-24 में जॾहिं सर जॉन मार्शल दिलचस्पी वठी उनखे खुटाई कराई त उन दबियल दड़नि में हिकु अज़ीम तहज़ीब जंहिंखे मुअन जो दड़ो जो नालो ॾिनो वियो ऐं 1924 खां अॻु में इन तहज़ीब खे कोई बि न सुञाणींदो हुयो। बाक़ी इहो हुयो त तारीख़ में जेको आहे मुख़्तलिफ़ रेफरेंस ईंदा हुया त हिते असां वटि अहिड़ो खितो आहे जंहिंसां मेसोपोटेमिया जेके असां जेको आहे इराक़ चऊं था पिया या जेकी मिस्र बाबल जेके चऊं था पिया, इन्हनि जो जेको आहे वापारु हलंदो ऐं एतिरे ताईं जे हितां जी जेका मलमल जो कपिड़ो हुयो जंहिंखे सिंधाण या सिंधड़ चवंदा हुया, उहो एतिरो मशहूरु हुओ जो ख़ासि तौर ते मिस्र में जेके उन वक़्तु बादशाह हूंदा उहे पंहिंजे जेके उन्हनि जा जेकी फौतगियूं थींदियूं हुयूं उन्हनि खे मलमल जे कपिड़े में दफ़नाईंदा हुया या वरी मम्मियूं जेके ठाहींदा हुया जेके महफ़ूज़ कंदा उन में मलमल जो कपिड़ो। ऐं मूं तारीख़ में पढ़ियो त हज़रत ईसा खे जेको कफ़न ॾिनो वियो उन खे उहो बि सिंध जी मलमल जो कपिड़ो सिंधाण हुयो। त सिंध जा माण्हू 10,000 साल 8,000 साल अॻु में ई असांजो जेको सफ़र जेको बहिरी जेको सफ़र आहे या बहिरी जेका तिजारत आहे उन सां लॻल हुया। ऐं मुअन जे दड़े जी जेका तारीख़ आहे उन ते त हिन वक़्तु ताईं जेका उन जी डिटरमिन कई अथऊं हिस्ट्री त 6,000 साल 5 खां 6,000 साल, पर जेकॾहिं अञा हेठियां जेके तह आहिनि उहे जेकॾहिं खोटिया त थी सघे थो मथां इहा असांजी तारीख़ जेका आहे सिंध जी जेका तहज़ीब आहे इहा अञा पोइते वञे। सिंध जी तहज़ीब जे हवाले सां असीं ॾिसंदासीं मुअन जो दड़ो उहा हमेशह सॼी दुनिया जी असां तारीख़ पढ़ंदासीं त किंगडम नालो हूंदो आहे, पर हिनखे मुअन जे दड़े खे एम्पायर जो नालो हुयो। हीअ मुअन जो दड़ो किंगडम न हुई। उन एम्पायर में ही असांजो जेको खितो आहे मौजूदा जेको पाकिस्तान आहे, इवन अफ़गानिस्तान जा जेके इलाइक़ा कोयटा खे कंदार लॻे थो, काबुल पेशावर खे काबुल लॻे थो, इहे इलाइक़ा बि उन जेका सिंधु एम्पायर हुई उन सिंधु एम्पायर में मौजूदु हुया। अॼु हिकिड़ो जर्मन स्कॉलर आयो प्रोफेसर डॉक्टर आहे जर्मनी जो, उहो तसौफ़ ते करे थो पियो रिसर्च करे थो पियो। उहो आयो उन सां गॾु असां वियासीं नाइट ते असां वटि हुयो ऐं उन सां अॼु मुख़्तलिफ़ जेको आहे दरगाहनि ते वञणु थियो। हुन जेको आहे इहो चयो त पंजाब जी जॾहिं हुन ॻाल्हि कई त मां चयो असुल में तारीख़ी तौर ते इहो पंजाब जो जेको इलाइक़ो आहे इहो असांजी जेका सिंधु एम्पायर आहे जेका सिंधु तहज़ीब आहे उन जो हिसो रहियो आहे। हड़प्पा जेको आहे उहो हड़प्पा मुअन जे दड़े खां अलॻि न आहे।
हड़प्पा जी जेका तहज़ीब आहे उहा मोहनजोदड़ो जी जेका असांजी एम्पायर हुई उन जो हिसो हुयो। उन खां पोइ असां वटि जेके मुख़्तलिफ़ दड़ा जेके दड़नि में दबियल तारीख़ आहे ऐं उहे जेके दड़ा जेके असांखे मिलिया आहिनि आर्कियोलॉजिकल साइटूं जेके मिलियूं आहिनि उन्हनि में जेकॾहिं असां जकर जो दड़ो ॾिसंदासीं, चानियुनि जो दड़ो ॾिसंदासीं, काहू जो दड़ो ॾिसंदासीं, कोटनिजी जा जेके आहिनि आसार ॾिसंदासीं त असांखे इहा हिकिड़ी असांजी जेका सिंधु एम्पायर आहे उन जी रिचनेस या उन जी शाहूकारी जा जेके आहिनि असांखे मिसाल आला मिसाल मिलंदो आहे। मोहन जो दड़ो आहे उन जी कोटणी खां अॻु में माहिर जेके हुया उन्हनि इहो चयो त हीउ इलाइक़ो या सिंध जेको आहे एतिरी पोइते पियल तहज़ीब असांखे उहो मुहज़ब बि न सम्झंदा हुआ। हीअ तहज़ीब एतिरी पोइते पियल आहे जे हीअ पथर जे दौर खां अॻिते न वधी सघिया आहिनि ऐं एतिरे ताईं जे अॼु खां 1500 साल अॻु में जिन आर्यन जिन 4 वेद तख़लीक़ किया, ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद, अथर्ववेद, उन्हनि पंहिंजे मुंहिंजे ख़्याल में ऋग्वेद में या कंहिं में इहो ज़िक्र कयो आहे त हिननि माण्हुनि खे असां वञी करे ही अण आर्या हुया, असां आर्यन वञी करे हिननि खे सुधारियो। पर जॾहिं मोहन जो दड़ो जी खोटाई थी तॾहिं ख़बर पई त सिंध जा माण्हू 3000 साल अॻु में बि 3300 साल अॻु में बि क़बल मसीह माना हीअ जेके 2500 साल जेके 2000 साल इहे 5000 साल खां अॻु में सिंध जा माण्हू तहज़ीब याफ़्ता हुया। असांखे मोहन जो दड़े मां असांजी तहज़ीब जेका आहे एॾी रिच आहे जे असांखे मोहन जो दड़े मां सोने जा ज़ेवर मिलिया आहिनि, असांखे पथर जा उहे आलात मिलिया आहिनि जिन जे ज़रिए शिकार कयो वेंदो, हिरफती फ़नी जेके आहिनि असांखे औज़ार मिलिया आहिनि जिन सां उन वक़्तु जेका हुनर जेके आहिनि उहे कया वेंदा हुआ। उन खां सवाइ असांखे अन्न ऐं कपह जा जेके आहिनि उहे आसार मिलिया आहिनि मोहन जो दड़े मां ऐं जेकॾहिं न मिलियो आहे त उहो असांखे हथियार न मिलियो आहे मोहन जो दड़े मां। ऐं इन शइ ते अॼु हुन जर्मन स्कॉलर सां जॾहिं डिस्कस थियो त हुन चयो त सिंध जो माण्हू उन्हनि जी जेका तारीख़ आहे जेका मोहन जो दड़े जी माना वॾे में वॾी जेका तहज़ीब आहे तारीख़ आहे उहा मोहन जो दड़ो आहे। उन मोहन जो दड़े मां हथियार नाहे मिलियो त सिक्योरिटी कीअं जेको आहे इहे माण्हू कंदा हुआ। त उन में मां हुनजो को सेटिस्फैक्ट्री जवाबु न ॾेई सघियुसि। वाक़ई सिक्योरिटी जे लाइ जेको आहे ज़रूरु हथियार या जेके डिफेंस जा जेके आलात आहिनि उहे खपंदा आहिनि ऐं इहा हिकिड़ी माना हिकिड़ी मिस्ट्री आहे, हिकिड़ो इसरार आहे, हिकिड़ो राज़ आहे, कुझु आहे त एॾी सारी वॾी एम्पायर जेका आहे बिना हथियार जे कहिड़े तरीक़े सां पंहिंजी जेका बिज़नेस डोमिनेंसी आहे उहा सॼी न सिर्फ़ु हिते क़ाइमु रखी पर सॼी दुनिया ताईं जेको आहे उन सां उनजा तालुकात रहिया। डेसावर सां जेको आहे वापारु रहियो। दादा सिंधी जो जेकॾहिं असां किताबु पढ़ंदासीं त उन में असांखे डेसावर सां वापार जा जेका तमामु वॾा मिसाल मिलंदा त केतिरे ताईं इवन हिकिड़ो जेको आहे सुमेर जेका तहज़ीब आहे उन में सुमेर तहज़ीब जेका आहे उहा तारीख़दान चवनि था त मोहन जो दड़े खां अॻु जी आहे ऐं उन में ॿ जेके आहिनि गैर सुमेरी शहर मिलनि था। हिकिड़ो दलमोन आहे, उहो दलमोन जेको चवनि था पिया उहो सिंध जेका आहे चवनि था त इहो सिंध जो जेको सिंध जी जेका एम्पायर आहे या सिंध जो जेको इलाइक़ो आहे इहो दलमोन जेको सिटी हुयो या इलाइक़ो हुयो इहो सिंध जो इलाइक़ो आहे। उन मां साबित थिए थो त सिंध जी जेका तहज़ीब आहे उहा मोहन जे दड़े खां अॻु में ॾिसणु शुरू कयो। असीं जॾहिं मोहन जे दड़े खां वरी जॾहिं हिते मोट खाऊं था पिया असांखे मुख़्तलिफ़ दौर नज़र अचनि था पिया। असां वटि अजीब क़िस्म जी हिकिड़ी साइकी आहे। असां वटि जेकॾहिं को असां वटि तमामु वॾो हिकिड़ो ब्रेन आहे, तमामु हिकिड़ो असां वटि जेको आहे फार्म वारो माण्हू आहे, को ॾाहो आहे त उन खे असां जेको गिलाफ़ पारायो आहे उहो इहो आहे त शाह लतीफ़ खे इल्मु लुदनी, शाह लतीफ़ अणपढ़ियल हुयो, इल्मु लुदनी उन खे लथल हुयो ऐं शाह लतीफ़ जी जेका शाइरी कई आहे उहा हुनजो पंहिंजो शऊर ई जेको आहे शाइरी न आहे। हुनजो जेको शऊर आहे उहो उन शऊर न ॻाल्हायो आहे पर इल्मु ग़ैब जेको आहे उन ॻाल्हायो आहे। अहिड़े तरीक़े सां असां ॾिसंदासीं त असांजूं जेके बि वॾियूं हस्तियूं आहिनि उन्हनि जी जेका बि महिनत आहे उन महिनत खे जेको रायगान कयो वियो आहे उनखे इहो गिलाफ़ चाढ़े उहा महिनत रायगान कई वई आहे त हिननि माण्हुनि जी जेका पंहिंजी जेका हिमत आहे उहा न आहे। असां अॼु बि ॾिसूं था पिया हिते असां जेके बि वेठा आहियूं जेके लतीफ़ साईं जो रिसालो खणंदासीं त
त असांखे लुगत जी ज़रूरत पवंदी। लतीफ़ साईं जे सॼे रिसाले खे असां इहे नथा पढ़ी सघूं पिया। अहिड़े तरीक़े सां असांजी जेका सिंध जी तहज़ीब, सिंध जी तारीख़ जेका रही आहे, उन सॼी दुनिया खे जंहिं तरीक़े सां पाण ते मुतवजह कयो आहे, उन जा खोड़ सारा सबब आहिनि। उन में असांजी तिर्ज़ हुकमरानी, असांखे राय घराणे जो जेको दौरु आहे, उहो असांजे साम्हूं आहे। राय घराणे जे दौर में ॾिसूं था पिया त उन वक़्तु जेको राय साहसी हुयो, उन इहो ऐलान कयो जॾहिं हुनजो पीउ राय साहसी अवल जेको आहे, उहो जॾहिं मौज़ू एॾो वॾो आहे जे इन मौज़ू खे जेको आहे न करे सघंदो आहे, पर मां जेको आहे उनखे शार्ट कयां थो। मूंखे अहसासु आहे सख़्तु सर्दी जे मौसम में नंढड़ा ॿार पाण त खणी वॾा जेको आहे वेही सघंदासीं, पर नंढड़ा ॿार जेको आहे खुलियल आसमान हेठूं वेठा आहिनि। ऐं मुंहिंजी इहा कोशिशि हुई त असां जेका तहज़ीब आहे, तहज़ीब खे असां जेकी तारीख़ी तसलसल आहे उन सां जोड़े। अरब जेके आया, अरबनि असांखे तहज़ीब कोन सेखारी। असां अरबनि जी जेका तहज़ीब जेका शुरू थी, उहा हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जेका इनक़िलाबी जेका तालीमात हुई, उन खां पोइ थी। त उन खां अॻु में त अरब जेको आहे पंहिंजे नियाणियुनि खे जीअरे जेको आहे ज़मीन में पूरे छॾींदा, उन्हनि जूं शादियूं न कंदा, शादियूं न कराईंदा, त मथां इनजो जेको आहे असांखे मिल्कियत जेका आहे उहा शेयर करणी पए। उन्हनि त असांखे कुझु न सेखारियो, पर असां जेको आहे सॼी दुनिया खे, छड़ो अरबनि खे न, सॼी दुनिया खे असां घणो कुझु सेखारियोसीं। अरब असां वटि का करे आया त घणो असांखे जेको आहे सेखारणु आया। जेको बि धारियो गासिब, जेको बि हाकिम आयो आहे सिंध में पुर लुट करणु, हुनखे फातिह करार ॾेई ईअं महसूसु करायो आहे त इन जेको आहे असां जेको आहे सफ़ा ॼट अणपढ़ियल जाइल हुयासीं, हुननि असांखे अची करे सुधारियो आहे। सुमरनि खां पोइ समन खां पोइ अरगुननि खां पोइ तुरखाननि खां पोइ मुगलनि खां पोइ कलोड़नि खां पोइ टालपुरनि खां पोइ अंग्रेज़नि खां पोइ हाणे मौजूदा जेको पाकिस्तान आहे। इन सॼी असां तारीख़ में जेकॾहिं वेंदासीं त तहज़ीब ऐं तारीख़ में असांखे जेकी बि धारा जेके जिन फुरलुट कई, उहे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु सिंध ते उन्हनि जी का इन जे करे ईंदी जे हुननि वटि बुख हूंदी, हुननि वटि कंहिं क़िस्म जी ख़ुशहाली न हूंदी। असांजो खितो तमामु घणो ख़ुशहाल रहियो आहे। हाणे मां हिकिड़ो आख़िरी नंढिड़ो ख़ुशहाली जो मिसाल जेको आहे तव्हांजे साम्हूं पेश करे मां जेको आहे पंहिंजी तक़रीर ख़तमु कंदुमि, छो त मूंखे अहसासु आहे प्रोग्राम में अञा काफ़ी सेगमेंट रहनि था पिया। दारा ग़ालिबन पहिरें जे वक़्त में ईरान जेको आहे सिंध खे फतह कयो, ऐं उन वक़्त में 22 रियासतूं ईरान में हुयूं। 23वीं रियासत तौरु सिंध खे ईरान जी सल्तनत में शामिलु कयो वियो, ऐं उन वक़्तु रियासत खे इस्ट्राबो चयो वेंदो। 23वीं इस्ट्राबो तौर ते सिंध खे ईरानी सल्तनत सां ॻंढियो वियो। ऐं उन वक़्त जो जेको दारा अवल हुयो, उन जेका ईरान ऐं हिंदुस्तान जी सरहद जी जेका पटी कढी, उनखे शंकर नाला जो नालो ॾिनो, जंहिंखे असां हाकड़ो चवंदा आहियूं। हाकड़ो जेको आहे हुन पंहिंजी हद जेका आहे उहा मुक़ररु कई। हाकड़ो उन वक़्तु वहंदड़ दरिया हुयो, जंहिंखे असां सरस्वती नदी जे नाले सां तारीख़ में सुञाणूं था। ऐं हिंदुनि जो अक़ीदो आहे त इहा राजपूताना जे पटनि में जेका आहे सरस्वती नदी जेका आहे गुम थी वई। त उन वक़्तु जेका सिंध जी जेका रियासत जेका ईरान जी सल्तनत में ज़म कई वई, या सिंध ते जेको कब्ज़ो कयो वियो, उन वक़्त जी जेका मजमूई गिरास प्रोडक्शन जेका सालियानी हूंदी हुई ईरान जी, उन में 1/3 जेको एक्सचेकर आहे उहो, या फाइनेंस जेको आहे उहो सिंध कंट्रीब्यूट कंदी। माना 22 रियासतूं जेके आहिनि उहे 100 रुपए में 66 रुपया, उहे 33 रुपया जेको आहे सिंध ॾींदी। एतिरी सिंध तहज़ीबी तौर ते ऐं तारीख़ी तौर ते, मुआशी तौर ते मज़बूत रही आहे। लेकिन ज़िंदगी रही त ॿिए कंहिं प्रोग्राम जे तवसत सां अवां सां ज़रूरु ॻाल्हाईंदासीं। दिलि घणी चए पई, पर असांजी जेको चैप्टर हुयो उहो एॾो वॾो ऐं एॾो वसी चैप्टर आहे, जो उन चैप्टर खे जेको आहे असां हिन हिकिड़े 15 मिंटनि या अधु कलाक जे सेगमेंट में ख़तमु नथा करे सघूं। ऐं वरी बि मुंतज़मीन जो थोराइतो आहियां, ऐं लतीफ़ साईं जे हिन बैत सां पंहिंजे हिन किताब खे ख़तमु कंदुसि, टाक खे ख़तमु कंदुसि। थोरा में थोरा मूं ते मारवड़नि जा थर में वारी थोरड़ी हिते खां घेरा भलायूं ऐं भेरा घणे घणे केतिरा महिरबानी।